खुदा गवारे कंहिंखे मदीने वञणो आहे मदीने शहर दे खुदा गवारे ॾिसी पाक रोज़ो अचां ठारे ऐं मदीने शहर दे खुदा गवारे ॾिसी पाक रोज़ो अचां ठारे चओ ॾिसी पाक रोज़ो अचां ठारे तैयारी है मदे जी मदीने घुरो दुआते खुदा दे हयाती घुरो दुआते खुदा दे हयाती वठी मां पे ओ जेके जाल हड़े थी कदी चवे है घुरो दुआते खुदा दे हयाती वठी मां पे ओ वञा घर जभाती वञा घर जभाती है अचां घर पुनल अचां घर सजण जो चो बचन खे ॾेखारे अचां घर सजण जो जीजल अमड़ खे ॾेखारे चो अचां घर पुनल जो पुराणे बाबे खे ॾेखारे ॾिसी पाक रोज़ो अचां ठारे मदीने शहर दे खुदा गवारे ॾिसी पाक रोज़ो अचां ठारे हाय खुदा उडारे पखिन सां खुदा मूंखे उडारे पखिन सां ॾिसां देसि दिल पर जो हिननि मां अखियुनि सां हिननि मां अखियुनि सां छो त रातिया ॾींहं दिल थी मदीनो पुकारे है रातिया ॾींहं दिल पई मदीनो पुकारे अचां रोज़ो पाक सुहिणो जो अमड़ खे ॾेखारे अचां गुंबज़े ख़ज़रा जो बचड़नि खे ॾेखारे सॼी राति नथो पढ़ां टाइम थोरो आहे कंहिंजी ॻाल्हि पे कयमि चो मदीने पाक जी किथों जी ॻाल्हि पे कयमि मदीने पाक जी ॻाल्हि पे कयमि ओ मुंहिंजा दोस्त मदीने जे ॻाल्हि ते तवजह कजां ग़ज़वे खंदक जो मौक़ियो आहे कहिड़ो मौक़ियो आहे ग़ज़वत छाखे चइबो आहे जंग खे चइबो आहे लेकिन ग़ज़वा उन जंग खे चइबो आहे जंहिंमें आमिना जो लाल ख़ुदि शरीक हूंदो खंदक खाहीअ खे चइबो आहे अॼुकल्ह 50 माण्हू गॾजनि था वाटर जी खाटी बि नथी खजे मदीनो ख़ुदा तव्हां सभिनी खे ॾिसण नसीब करे जबलनि वारो शहर आहे अॼु उहा घड़ी आई आहे मुंहिंजे करीम आका जे दरबार में सहाबा
कहे जवाब दे गाला गाला कहे सहाबी के चइबो जेको हिन अखियुनि सां मुझे मुस्तफा जो दीदार कंदो ईमान जे हालत में ईमान जे सूरत में मुझे महबूब जो दीदार कंदो अज़ीज़ ने मन सहाबा तजवीज़ ॾिनी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुश्मन ॾाढो मज़बूत दुश्मन खे रोकण जे लाइ मदीने जे ॿाहिरां वॾी खट खोट जे छा कजे गाला गाला छा कजे हाणे ईमानदारी सां ॿुधाइजां सब को ॾेढ टे मुर्गी तो पियो खाए जेकॾहिं न ॻोठ जो अॻवान चवे त बा सुभाणे वाटारो पटणो आहे त कंहिंखे मथे में सूर थींदो कंहिंखे बुखार थींदो कंहिंखे चेल में सूर को सब उज़र को निकिरंदो छो कोई न निकिरंदो लेकिन कुर्बान वञा मुंहिंजे मुस्तफा जे ग़ुलामनि जे कुर्बान वञा मुझे महबूब जे सहाबा जे मुझे आका करीम के तजवीज़ बणी वई ऐलान थी वयो मुझा दोस्त किरेनो को न हुयो वडियो ढल मशीन को न हुयो सहाबा के हुक्म थी वियो खट खोटनिया हिकड़े पुट जी न बिन पुटन जी न 20-25 पुट लंबी मोगर में ऐं महलन में लंबी करनिया सहाबा के फिक्र नाहे बचड़ा छदे घरड़ा छदे मुझे मुस्तफा जे हिकड़े हुक्म ते लबैक चई निकली आया खाही खोटण में लगी आया छाके पिया खोटण जो जबल है छाके पिया खोटण जबल के हाणे तो खातो पूछा इंसान हुया या वला जवाब दे गाला गाला हां मुझे यार इंसान हुया तो पाजे पाण का सवाल कर त 1400 साल अॻु में किरेनो हुयो या न चौको न हुयो तेज में तेज हथियार केड़ा चाकू हुंदा भाला हुंदा लोह जा टुकड़ा हुंदा उनन लोह जे टुकड़न सा हिन हथड़न सा खाही खोटी वई जबल के दारियो हुयो 22 फुट लंबी मैलन में डिगी खोटी कहे खोटी जो सहाबा खोटी बिहार मां पुछण तो चाहा उन सहाबा जे हथन में इहा ताकत कहे नहीं हिकड़े दीह जो मामलो न हो बिन दीहन जो मामलो न हो सहाबा पेट के पत्थर बधी करे कम कयो कुकड़ खाई को कोन कयो बकर खाई कोन कयो सखड़ी पेट दे बिन दीहन जा बुखारा कोडर वहा रहा हन जबल टोड़े रहा हन उनन के भूख असर छो न कयो जो तो कुरान मां जवाब दिया जो त ई तहां के जवाब दई छया काथो जवाब दिया जवाब जे चाहो त कुरान मां जवाब दिया त कुरान मां जवाब पहिरी बुध जेडी मल मिस्र जे बाजार में केड़ी बाजार में मिस्र के बाजार में जुलेखा जी मथा सहेले चयो ओ जुलेखा एडी न सोहणिया खानदानी छोकरिया एकड़े माण्हू जे करे यानी यूसुफ जे करे पंहिंजे पाण के हेडो बदनाम कयो थई छा ॾिठो थई यूसुफ में जुलेखा निहारे चयो लतीफ जानवर में न खेलो पांजे पाण खां पुछो त तव्हां केतिरो वधीक दाओ जान सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह वदे आवाज सां न पढ़ंदो मां खामोश थी तेसे सलात पढ़ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब
पल्ला चारा पासा भरपूर यार इन वाला हिसाब से हो गया इन के इने तवज्जो कर मुझा दोस्त यूसुफ अलैहिस्सलाम जाताना जुलेखा के कह देना जो पांचे सहेल ने जवाब दियो कह देना सहेल ने ताना मेहना देना ओ जुलेखा छा थी वयो थई एकड़े यूसुफ लाप जो केड़ो हाल करे छडियो थई जुलेखा जवाब दिनो सचल सुने लतीफ से बोलिए में बुधाई या पांचे बोलिए में बुधाई जवाब दे कहजी बोलिए में लतीफ सुने जे बोलिए में लतीफ सुनो जुलेखा जी तर्जुमानी करे चवे तो साहड़ मुझो सरतियों साहड़ मुझो सरतियों जे दिसो मिड़ोई सुख सांस में कनका मुखा अगे घिड़ो सभई भड़ा खड़ी जुलेखा जी तर्जुमानी कदे सुने लतीफ जे जे मुझे महबूब के मुझे अखिल सादसी त खबर कि अल्लाह हमारा जा गुलाम मुर्शिद के सामने चरण वांगुर नचनान माण्हू खिलंदा हन खिलण वारा तो उनखे ॾिसी खिली रहियो आ नचण वारो पंहिंजे यार जे दीदार में मौज करे रहियो आ या उनखे ख़बर आ तुंहिंजी पंहिंजी कैफ़ियत आ उनजी पंहिंजी कैफ़ियत वोटां थो लेकिन अॻु में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मां ॻाल्हि खे वधाईंदो हलां त यूसुफ अलैहिस्सलाम जे लाइ जुलेखा मिस्र जे माइन खे चयो त जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे अचो गॾु थियो त तव्हांखे ॾेखारियां त मूंखे दीवानो कहिड़ी शइ कयो औरतूं गॾु थी वयूं कतार में बिहारे छॾियईं सूफ़ आॾो रखी छॾियईं थाल्हनि में काठियूं छुरियूं आॾो रखी छॾियईं सभिनी खे चई ॻाल्हि ॿुधो हाणे जेॾी महिल मां तव्हांखे इजाज़त ॾियां त पोइ सूफ़ खणी खाइणु कटे खाइणु शुरू कजो एॾा सुहिणे यूसुफ खे थी चवे ओ मुंहिंजा सुहिणा ओ मूंखे दीवानो करण वारा अॼु पंहिंजे चेहरे तां निकाब हटा सिंधी में चवां ओ घुंड खोल दीदार कराओ मैं आया मुख वेखण ओ घुंड खोल दीदार करा मैं आया मुख वेखण आया मुख वेखण आया मुख वेखण आया मुख वेखण घुंड खोल दीदार करा मैं आया मुख वेखण सुने यूसुफ के चयो जुलेखा ओ मुंहिंजा सुहिणा अॼु चेहरे जे मथां निकाब हटा चए झलक मूंखे दीवानो कयो अॼु मुंहिंजे सरतन खे उहा झलक ॾेखार ओॾा यूसुफ अलैहिस्सलाम अचे थो जुलेखा ऐलान थी करे ओ मुंहिंजो सरतियूं देर न कयो उथो सूफ़ कटे खाइण शुरू कयो सरतन जी निगाह यूसुफ अलैहिस्सलाम जे चेहरे ते लगी पई आ हथन में सभिनी के सूफ़ कातियूं पहाड़ शुरू कयो त सूफ़ कटे खाओ सूफ़ कटजी वया हथ कटजी वया खबर ई कान पई छो त अख साड़जी वई आ हिकड़े मिनट ला जवाब दे हिकड़े मिनट ला जवाब दे औरत के खुदा केतरो नाज़ुक पान आईदी हो وقلنا حاش لله ما هذا بشرا إن هذا إلا ملك كريم मुझे सुने करीम रब कुरान करीम में बयान फरमायो पैदा
बाद में तो बुधाई त छाजे ला लेकिन पहली गाल के पूरो कया सरसर सहेल निहाय वयो अख कह में जो यूसुफ में गाला अख कह में गाला गाला अख कह में यूसुफ अलैहिस्सलाम में हथ वठजी वया और तुरजा खबर ही कान पई गज़वे खंदक जे अंदर हथ छा में जो जबल के टाका में अख छा में जो महबूब मुस्तफा में सुभान अल्लाह मिस्र जे अंदर हथन सूफ कटे रहा तस्वीर अखन जे यूसुफ अलैहिस्सलाम हथ वठजी वया और तुरजा खबर ही कान पईया ओ मिस्र जी बाज़ार ही मदीने जी बाज़ार चोट हुस्न यूसुफ मथा हिकड़ी अदा शेदा ज़ुलेखा थी हुस्न यूसुफ मथा हिकड़ी अदा शेदा ज़ुलेखा थी पर करोड़े थिया जंहिंजा आशिक उहो जो हथ वठे छॾिया कहिड़ो औरत हुयो जो काफ़िराणी हुयो जवाब ॾियो केरु हुयो काफ़िराणी हुयो लेकिन यूसुफ अलैहिस्सलाम जे चेहरे ते निहारे हथ वठजी विया उन्हनि उन महल चयो वकुलना हाश लिल्लाहि मा हाज़ा बशरा हे इंसान नथो थी सके हे बशर नथो थी सके छो त बशर जे चेहरे में एतिरो नूर कोन हूंदो आहे इल्ला मलकुन करीम काफर औरतन भी यूसुफ के बशर कोन चयो जो हिय का नूरानी मखलूका यूसुफ अलैहिस्सलाम त हसीना पर मुझे मुस्तफा जड़ो रबन की पैदा कयो वन की कयामत ताईं वरी कंदो मुझे सोने मुस्तफा करीम जे हुस्न जो अंदाज़ो लगा गर्मी ॾाढी अमा गाल के मुकाया गाल हेतरी भी कान चुरिया तमा अर्ज पे कयो मुझे महबूब जे चेहरे ते निहारींदा विया हथ हलाईंदा विया जबल पाणी टुटदा विया हथ हलाईंदा वया सहाबी जबल टुटदा वया छो सहाबी जी निगाह मुस्तफा ते ऐं मुझे मुस्तफा जी निगाह पांजे सहाबी ते ऐं वरी मुझे रब जे प्यार जी निगाह कजा कजा सहाबा एडी वडी खंदक खोटरे छडी मकसद वाली गाल ते अचा एतरे में हिकड़ो सहाबी आयो कमजोर हुयो महबूबन सजड़ो कयो छो त महबूब मेहरबान नबी सुभान अल्लाह हिकड़े ॾींहं जो पुछियो सहाबी घणनि ॾींहंनि जो ॻाल्हि घणनि ॾींहंनि जो कमु कहिड़ो पियो करे जबल खे पियो खोटरे तोखे नेरानी कोडर कान वहंदी आहे मुंहिंजे मुस्तफा जे ग़ुलामनि जो शान में सुभान अल्लाह हबीब जो ग़ुलाम हिकड़े ॾींहं जो बुखारो थोड़ो कमजोर हालत मुझे महबूब सजड़ो कयो ओ फलां जी मुझा आका हेॾे आ हाणे बस किताबन लिखियो बस जे राह में उन जवान जे दिल में ख्याल आयो अज बियो ॾींहं मूंखे बुखारो हा महबूबन के अर्ज़ कया हिन दिल में ख्याल कयो मुझे रब पंहिंजे महबूब के अॻे ई इत्तला ॾेई छॾ हबीबन सजड़ो कयो हेॾां आयो महबूबन फरमायो छाजे करे तव्हां जो हाल हीनो त पंहिंजी कमीज़ मथे कई छा खई मथे ॻाल्हि छा खई मथे कमीज़ जो मथे खणी त पत्थर हिकड़ो पेट सां ॿधो पियो हो महबूबन के ज़ुबान सां न चई हाल पियो ॾेखारे ॿुधाए त मुस्तफा 24 कलाकनि जो बुखारो पत्थर पेट सां ॿधो पियो आहे मुझे महबूबन करीमन जे प्यार दे ओ बेवफा मुझे करीम आका पंहिंजे सहाबीअ जो हिकड़ो पत्थर ॾिठो
मुझे महबूब पांजो जुबो मुबारक मथे खयो तब पत्थर पेट सां सधा पिया गोट कड़ियो संभड़ में मुझे महबूब जो मीराद करे घुट में वेहण वारा ये हितों जो पगर ऐं घुट तोखे कब्र वारी घुट खां इंशाअल्लाह आजाद कराई अजीज़ाने मन तवज्जो से बुधजा मुझे मुस्तफा करीम पांजे गुलाम के जड़े पंहिंजा पत्थर देखारिया उन खां पांजी भुख विसरी वई उन वक़्त टियों सहाबी मौजूद केड़ो हुयो जो हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह नालो याद कर नालो हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह मदीने तैयबा जी सरजमीन ग़ज़वा खंदक जो मौक़ो आ जॾहिं हिकिड़े सहाबीअ जे पेट ते हिकिड़ो पत्थर मुझे महबूब जे पेट ते ॿ पत्थर जॾहिं सोणे जाबिर बिन अब्दुल्लाह ॾिठो सिधो घर आयो काॾे आयो ॻाल्हाए जागो था घर आयो घर वारीअ खे अची हक़ीक़त ॿुधायईं त मुंहिंजे महबूब जे पेट खे ॿ पत्थर यानी 3 ॾींहनि खां मुंहिंजे मुस्तफ़ा खाधो कोन खाधो आहे हिकिड़े सहाबीअ जे पेट खे हिकिड़ो पत्थर उन बि खाधो कोन खाधो आहे हाणे घर में कहिड़ी शइ आहे ओरे होना जी पकड़ जियो नौ तवज्जो आहे मौजाया मौजा छाजे करे मौजा हां दा छाजे करे मौजा हाँ ये रखी से खाली न मोड़ियो खाली न मोड़ी खाली न मोड़ी तैबा दे सैया जग जग छड़ी के साथ तेरे दर जो आया कोई खाली नहीं दो इंशाअल्लाह ताला क्योंकि झोली पांजी फैलाए वे अज इश्क जो गालियो बुध फकीरन सा पलाव पयो थे खबर पई था हां अल्लाह वारन जा गुलाम सजर सैजा नौकर अज भी मौजूद मुझा दोस्त अजीज हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह घर आयो काॾे आयो ॻाल्हा काॾे आयो घर वारीअ खे हाल कयईं त मां पंहिंजे महबूब जे पाक जिस्म मुबारक सां ॿ पत्थर ॾिसी आयो हां महबूब जो हिकिड़ो सहाबी हिकिड़ो पत्थर ॿधो पियो आहे को बुख खाही खोटे रहियो आहे जबल खे खोटे रहियो आहे ज़ाल खे थो चवे के ख़बर कहिड़ी सलाह सुभान अल्लाह चई जा गाल बुध घर वारीअ सां सलाह करण जो हुजूर जे सहाबा जी सुन्नत गाला बरोज कजाए घर वारीअ सां सलाह करण मुझे मुस्तफा करीम जे सहाबा जी सुन्नता याद रखी छलजा ज़ाल ऐं मुड़स हिकड़ी गाॾीअ जा बबी लहन हिकड़ो बि पंचर थियो त गाॾी कान हलंदी याद रखी छलजा इन गाॾीअ खे सलामत हलाइणो अथई त ॿिन्ही टायरनि खे गॾु खणी हलणो आहे जॾहिं बि मुंहिंजे मुर्शिद जे दरबार ते ईंदे मुंहिंजे मुर्शिदनि जो पैगाम आहे त पंहिंजे बचन सां भलो हलो मुंहिंजे मुस्तफा जो हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह मुझे मुस्तफा करीम जो सहाबिया घर वारीअ खे तो चवे ओ अल्लाह जी बानी हे राज ॾिसी आयो हां घर वारीअ जो जवाब ॿुध लतीफ़ सरकार तां खे चे तो भली जायो माया
अल्लाह महशर जे मैदान में तनीदा जमलू बाकी बेले बेचारू त ओ जागाई अजाया कया हर अमड़ पांजो बच्चो जणी दिया दुख ॾिसंदिया सूर ॾिसंदिया पर सोने हाजी बख्शल अली सोढर जड़ा बचड़ा हर माकान जणी दिया सुने खलीफे से अब्दुल मजीद जड़ा बचड़ा हर माकान जणी दिया जेके पाण भी अल्लाह वारा जा गुलाम सजी जिंदगी दीन जी तबलीग कयो मुजा दोस्त अजीज दुआ को अल्लाह तुझे साजे बचड़न के भी उनन वांगे अल्लाह वारन जो आशिक बनाए अजीज ने मन जाल चयो ऐ मुजा घोट जाबिर फिक्र न कर जाल छा चयो फिक्र घर में छाए चवे थी कुछ जव मौजूद हन बकरीअ जो नंढड़ो बचड़ो मौजूद पो छेलो आया छेलड़िया मानी घणन माण्हुनि जी थींदी चवे थी मानी थींदी 15 माण्हुनि जी घणन जी ॻाल्हा वरी ॻाल्हा कड़ियो संभड़ वारा ये तुंहिंजी मूवी अलाए किथे वेंदी इन करे ॻाल्हा त माण्हुनि खे ख़बर पवे त कड़ियो संभड़ वारा दीवाना महबूब जा घुट में भी इश्क में ॿुधऊं था इन करे तो हज़ार मूवी वारे के मुखे छे मुखे दुनिया सुञाणे इन आशिकन के भर त यूट्यूब ते जने पहुचे त ॾिसंदा फलाणो दीवानो बि वेठो आवाज मुंहिंजो तस्वीरूं संगत जूं भर सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह आवाज में सरदार तो काहे ने तवज्जो कयो अजीज़ान मन ज़ाल चयो घणन माण्हुनि जी मेहमानी करे सघूं था ॻाल्हायो 15 माण्हुनि जी होॾा खाही खोटण महल घणा सहाबी मौजूद चो 1500 घणा मौजूद हन 1500 मुझे मुस्तफा जा गुलाम हथड़न सा जबलन के टाके रहा हन महबूब जो दीदार हली रहो जे मुझा मुर्शिद करीम पीर मिठा जे फैज़ के विराईंदे चौदन हथो कार दे हुजे दिल पंहिंजे यार दे हुजे हथो कादे हुजे गाला गाला कादे हुजे ऐं यार दे छा हुजे गाला गाला छा हुजे दिल पंहिंजे यार दे हुजे छो जो पीर मिठा जड़े जवान ताह करे छा चयो ओ लाए दिल पर दिल विच तेरे तेरे देखण दे विच फेरे तेरे देखण दे विच फेरे लाए दिल पर दिल विच चई त चमा चई त गाल कया ओ लाए दिल पर दिल विच तेरे चते दे देखण दे विच फेरे ते देखण दे विच फेरे लाए दिल पर दिल विच तेरे मुझे पीर मिठा जी बोली पूरी कदुस तकरीर थोड़ी रह जी नहीं टाइम पूरो थिया थोड़ा बदन ज़ाल चयो 15 माण्हुनि जी मानी पर ऐ जाबिर जीव कया मुझे महबूबन के कन्न में दावत दी जा छा में दावत दी जा
आस्ते दावत ॾिजां छो त 1500 सहाबी मुझे मुस्तफा जा दीवाना बुखारा हल के ॿिन ॾींहंनि जा के हिकिड़े ॾींहं जा के 8 कलाकनि जा कन में महबूबन खे दावत ॾिजां त महबूब 15 माण्हुनि जी महिमानी जाबिर कई आहे मुंहिंजा मुस्तफा क़बूल जाबिर कन में अचे मुझे मुस्तफा के दावत ॾिनी जाबिर दावत ॾेई पस कई मुझे मुस्तफा करीम पांजा नूरानी नेण मथे करे गौर सां ॿुध नूरानी नेण मथे करे 1500 सहाबा के फरमायो ओ मुझे करीम रब जा बानो अज मां मुस्तफा जे दीवाने जाबिर दावत कया उन दावत में तमा सभनी के खाधे जी दावत हैरान रहिजी वियो घर में ताकत 15 माण्हुनि जी महबूब 1500 जी दावत कई आस्ते निकली आयो ज़ाल खे चई अॼु ॻाल्हि वॾी थी वई आहे ज़ाल चयो छा आहे सोहणे जे दर तां त रोंदो बि खिलंदो मोटंदो आहे छा महबूबन दावत क़बूल न कई जी दावत क़बूल थी महबूबन के कन में अर्ज़ कयुमि पर महबूबन 1500 सहाबा के दावत ॾिनी तवज्जो कजा ज़ाल खुदा अहिड़ियूं नसीब करे ज़ाल मुर्गी चवे थी ओ जाबिर तू परेशान छो थी तोखे खिलण घुर्जे तुझी मुझी दावत महबूब के ऐं 14 माण्हुनि खे बाकी 1500 सहाबा के नकी तुझी दावत नकी मुझी दावत उन्हनि खे दावत ॾियण वारो आमिन जो लाला त इंतजाम को पाण करे छॾींदो इहो कहि चयो चौज़ान गाला गाला कहि चयो साल सां मशवरे करण में बरकत जाबिर जी हे दिल थी वई तेर कान कई बकरी जो बचड़ो हुन कुही छॾियो आहे होॾां बकरीअ जो बचड़ो हुन कुठो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ खाधो तयार थी वियो ॻाल्हि तमामु वॾी आहे टाइम थोरो आहे मां शार्ट करे चवां होॾां महबूब जा सहाबी अचण जी तयारी पे था कनि हेॾां जाबिर जे लाइ तव्हां ॻाल्हि ॿुधी आहे मां मुख़्तसर कयां जाबिर जा ॿ पुटड़ा बि मौजूद अज़ीज़ाने मन उन्हनि जो ॾिठो बकरे खे कुहंदे उन्हनि नंढड़नि भाइरनि बि हिक ॿिए खे सॼड़ो करे ईअं करे छॾियो जीअं अफ़े कयो हाणे हिकिड़े बिन निहार मुंहिंजे मुस्तफा फरमायो जाबिर खे जाबिर जी आका खाधो तयार हा मुंहिंजा आका जाबिर जी मुंहिंजा आका जाबिर जी मुंहिंजा आका खाधो रखजा पर ढकणो न लाहिजा खाधो रखजा पर गला गला पर ढकण न लाहिजा सुन जाबिर हा मुंहिंजा आका जेॾी महिल घर में आयो आहे हिकिड़े मिंट जे लाइ गौर कर जॾहिं ख़बर पई त मुंहिंजे ॿिन बचड़नि हीअं करे छॾियो आहे हिकिड़े भाउ ॿिए भाउ खे हीअं ज़बह करे छॾियो आहे मां तोखां थो पुछां ॿिन बचड़नि जा ज़बह थियल जिस्म बि मौजूद हुजनि माउ ऐं पीउ जे अखियुनि में लुड़क भी न अचे मता मुझो मुस्तफा दुखारो थी वञे हुजूर जे सहाबा ते आंगुरियूं खणण वारा हुजूर जे सहाबा जो शान बदिया मुझे महबूब जे सहाबा जो कुर्बानियूं बदिया पो तू जी चखण मुझे महबूब जे गुलामन जे मथा अज़ीज़ाने मन उहा अमड़ मानी भी पचाए रही अबो तैयारी भी करे रहियो बच्चन जो हाल भी आडो जरा कर कुछ किताबन इन गाल जे अध गाल जो इनकार कयो मगर असाजे पिरेली मसलक सुन्नी आलमन इकरार कयो इन कने का गाल कया अज़ीज़ान मन तवज्जो से बुझ जा महबूब आया जाबिर खाधो आंदो मुझे मुस्तफा करीम पाण कोन खाधो 1500 सहाबा के पहले हुजूर खारायो कहे खारायो
गला कह खारायो मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात गुलामन के खारायो पाण को न खाधो जाबिर जी हिकड़ी टूटी रखियो कहिड़ी ते जेके हड्डियूं थींदियूं वञनि गॾु कंदो वञ छा गॾु कजां ॻाल्हाए छा गॾु कजां 15 माण्हुनि जी मानी 1500 सहाबा खाई भरो 1500 सहाबा वया मुझे मुस्तफा करीम फरमायो जाबिर जी आका हड्डियूं गॾु कयूं थई हा मुंहिंजा आका हेॾो रखजी वयूं आका मानी खाओ हुजूर फरमायो जाबिर तुंहिंजा बचड़ा काथे हैं बचड़न के सडड़ो कर मां मुस्तफा उन्हनि सां गॾु खाइण थो चाहियां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जाबिर जवाब ॾिनो आका मुंहिंजा बचड़ा निंद्र में पिया छा में पिया सहाबिया कूड़ त नथो वञी सघे महबूब मुझे बचड़ा मुझा निंद्र में पिया हुजूर फरमायो जाबिर उन्हनि खे उथारे अचण जो जुमलो ॿुधणो अखिन मां लड़ी आया या रसूल अल्लाह अहड़ी निंद्र सुता पिया हले जो जाबिर खे उथारण जी ताक़त ई कान्हे हबीबन करीमन आवाज ॾिनो जाबिर जे बचड़न खे हिक रवायत मुताबिक भई बचड़ा अचे वया लेकिन बिन बचड़न जे अचण ते कुछ इत्तिफाक कुछ इख्तिलाफ लेकिन इन ॻाल्हि ते इत्तिफाक तमाम उलमा जो मौजूद आ त महबूबन जेके बकरीअ जे बचड़े जूं हड्डियूं गॾु करायो हुजूर नगर खाई बस कयो पाण इशारो ॾिनो त हड्डियुनि मां उहा बकरीअ जो बचड़ो आवाज करे हलण शुरू कयो हुजूर फरमायो जाबिर जी मुंहिंजा आका हे तुझे जवन जो अटो बि पंहिंजो खण हे तुझे बकरीअ जो बचड़ो बि पंहिंजो सलामत खण तुंहिंजी दावत बि क़बूल अॼु ख़ुदा ऐं मुस्तफा बि तोखां राज़ी थी विया उस्मा एतिरो चवंदुमि त जेको मुंहिंजो महबूब मुस्तफा बकरीअ जे बचड़े जा टुकड़ा टुकड़ा थियल हड्डियुनि खे गॾु करे ज़िंदा करे सघे थो अल्लाह जे हुकुम सां उहो जाबिर जा बचड़ा नथो करे सघे जवाब नथो करे सघे जवाब ॾे वो जेको महबूब मुअल बकरीअ जा बचड़ा ज़िंदा करे सघे थो उहो ॻोठ कड़ियो संभड़ में ज़ुल्फ़कार उर्फ़ पप्पू खासाणी साखाणी चांडे जी ये दावत कबूल नथो करे सके चो मर्ज़ीअ जो मालिक अज़ीज़ ॻाल्हि तमाम लंबी थी वई मोटी तो चव त ये रात केतरी हली वेंदी तां के पखर लगा पिया हल ॻाल्हि छिड़ी काने का चो त मुनो कलाक तां के ठाहण में मूंखे लगी मुने कलाक में तां ठयो हाणे मां थकिजी पियो लेकिन अज़ीज़ दोस्तो अल्लाह जे ज़ात बाबरकात जा बांधणो मुझे करीम रब जा दीवानो गाल बुदो अल्लाह कुरान करीम में फरमायो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनह बेशक मुझे महबूब जे जिंदगी में मुझे महबूब मुस्तफा जे शरीयत में मुझा दोस्त अजीज दुरूद पढ़ देना जी तक कढा दुरूद पढ़ जंग में जीतन में तकलीफ करो जिहाद को भटका लेगा काहे तो बच्चे बुलाए नहीं सत को नहीं भला मारे चली सल्लल्लाहु अलैहि या रसूल व सल्लम अलैका हबीब अल्लाह फरमाए मुझे महबूब की जिंदगी अमल जो बेहतरीन
नमूनो छा जो नमूनो जिंदगी गुजारण जो बेहतरीन नमूनो कहजे ला लिमन कान यरजुल्लाह वल यौमल आखिर उन्हनि जे ला जन के ख़बर आ असांखे अल्लाह जी आॾो हाज़िर थियणो क़यामत जे मथा यकीन आ त क़यामत थींदी अल्लाह जे आॾो जवाब ॾियणो आ जेके इहो डप हूंदो उहो चवंदो बचड़नि जे ख़ुशीअ में जे राग कराईंदुसि शराब हलंदो फायरिंग हलंदी कार गंद थींदो ख़ुदा त मूंखां पुछंदो त तो करायो पोइ मां कहिड़ो जवाब ॾींदुसि पोइ जेको न इन ॾींहं खां भिॼंदो उहो चवंदो छो न मां अल्लाह जे क़ुरान जी महफ़िल कराए अहमद इमाम हनीफ़ खे तोहराए छॾियां तो मुझो खुदा भी राजी थे मुझो मदीने जो घोट भी राजी थी यकीनन हे बेजुल्फकार हिकड़े जी कोशिश न हुंदी उन जे भाइरन जी हुंदी उन जे घर वारन जी हुंदी उन जे गोठ वारन जी हुंदी मुझा दोस्त अजीज अल्लाह फरमायो व ज़करुल्लाह कसीरा एड़ी महफिल ओहे सजैदा जन जो दिलियों अल्लाह जो घणे खां घणो जिक्र करण वारी जिक्र वारन खां सवा इन जी जाइ नाहे खुदा ही महफिल उन्हनि खे नसीब कंदो आहे सजाइण जेके ज़ाकिर बाना हूंदा आहिनि जेके जिक्र वारा हूंदा आहिनि शहरी माण्हू हाणे जीत खाधो हाणे ॻाल्हि थी घणी छा मां अजीज दोस्तो त मुंहिंजा दोस्त अजीज अल्लाह जे क़ुरान खे खोल दिल त चवे पई त रुॻी मां रब जो क़ुरान पढ़ी वरी तोखे ॿुधायां पर यादि रखी छॾ अल्लाह जो ख़ौफ़ उन्हनि जे दिल में पैदा थींदो आहे जेके अल्लाह जे ख़ौफ़ वारनि बाननि सां प्यार करे ज़िंदगी गॾु गुज़ारींदा तवज्जो अथई हिकड़ी आयत पढ़ी पोइ मां तोखे छॾियां तवज्जो आहे ॿुधण जे लाइ तयार आहियो जिन जो घुट न हुजे हां अल्लाह से भलाई करो हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा उम्मती जवाब ॾिजा मूंखे अल्लाह जे दरबार में अंबिया खां बाद कंहिं खां बाद वरी ॻाल्हि अंबिया खां बाद ख़ुदा दुनिया में इज्जत वारो कंहिंखे बनायो आहे जवाब महबूब त नबियनि जो सरदार आहे अंबिया का बाद हर नबी जे अल्लाह औलाद के उन जे सहाबा के अल्लाह इज्जत वारो बनायो या न वलियन हौसल कुतुबन का वधीक मकाम के जो आ जो सहाबा जो के जो आ जो वरी जो के जो आ हुजूर जे सहाबा जो मुझे आका करीम जा सहाबी के गाल है सही छा कया मां तहां के गरम मुखे वरी जीत गरम करे दा छडी घणा जना जी आ गाणे मुझे नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जा सहाबी जदे मक्के पाक जे सरजमीन ते मुशरिकीन मक्का कुफारे मक्का हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे आशिकन जे मथा जुल्मन जा पहाड़ केराए छडिया तरह तरह तकलीफूं दिनियो मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह जे हिजरत जो हुक्म थियो अल्लाह जे हुक्म ते महबूब ने हिजरत फरमाईया महबूब ने हिजरत फरमाईया कुछ सहाबा हिजरत फरमाईया कोई तेज के मक्के में सहाबी रह गया उन्हनि जे मथा जुल्मन जा पहाड़ किरी पया जदे वक्त में सहाबा जे मथा मुशरिकीन मक्का कुफार मक्का जुल्मन जा पहाड़ केराया उन सहाबा अल्लाह का दुआ घुरी कह का दुआ घुरी बुधा के का दुआ घुरी अल्लाह का दुआ घुरी कुरान बुध त सहाबा खुदा का दुआ केड़ी घुरी वजअलना मिन लदुन वलिया वजअलना मिन लदुनक नसीरा हुजूर जे सहाबा जी दुआ कहिजी हुजूर जे सहाबा जी दुआ अल्लाह का फरमान ओ मुझा करीम रब
पंहिंजे तरफ़ खां असांजे मथां मुशरिकीन मक्का ज़ुल्म कया आहिनि, कुफार मक्का ज़ुल्म कया आहिनि। मौला पंहिंजे तरफ़ खां असांजे लाइ को मददगार मोकिल, असांजे लाइ को मददगार मोकिल वलिया, असांजे लाइ को वली मोकिल, मददगार मोकिल। क़ुरान के आॾो रखी जवाब ॾे। हुज़ूर जा सहाबी दुआ भरनि, रब क़ुरान में उन्हनि जे दुआ के मुंहिंजा दोस्त अज़ीज़ क़ुरान जे सूरत में नाज़िल थो फरमाए। वलीअ जे मददगार जे लाइ दुआ हुज़ूर जे सहाबा घुरिया। हुज़ूर जे सहाबा के ख़बर आहे अल्लाह ताला असांजी गैबी मदद फरमाइंदो, लेकिन कहीं न कहीं सूरत में फरमाइंदो। उन सूरत जे वसीले सां असांजे मथां हे पके वारनि जे अज़ाब मां असांखे आफ़ाक़ मिलंदो। मां तोखां थो पुछां, मां तोखां थो पुछां, वलीअ जो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ लफ़्ज़ क़ुरान करीम चयो आहे। जेकॾहिं 14वीं सदी में जॾहिं सहाबा जी ज़ात मौजूद नाहे, तूं असां गुनहगार वलीअ जे तवस्सुल सां अल्लाह खां दुआ घुरो मौला, तो कामिल मुर्शिद नसीब कर असांखे, को सुहिणो मददगार नसीब कर असांखे। पोइ जे मुंहिंजो ख़ुदा सजण साईं जहिड़ो जवान नसीब में ॾे त पोइ ॿुधा ख़ुशू कंदासीं या कोन कंदासीं। सादा लफ़्ज़ में हिकिड़े मिंट में हिकिड़ी ॻाल्हि तुंहिंजो ज़ोर सां ॿुधिजां। अल्लाह जो नबी हज़रत मूसा अलैहिस्सलाम के हज़रत मूसा अलैहिस्सलाम के हज़रत खिज़र अलैहिस्सलाम सां मिलण जे लाइ हुकुम कंहिं कयो छो? अल्लाह जवाब ॾिनो। क़ुरान जो आयतूं पढ़ा, गर्मी थी वई आहे, पक्की ज़हन में रखो। क़ुरान जी ॻाल्हि तो ॿुधायां सिंधीअ में। हज़रत मूसा अलैहिस्सलाम के खिज़र अलैहिस्सलाम सां मिलण जे लाइ हुकुम कंहिं कयो छो? अल्लाह। कंहिं हुकुम कयो? अल्लाह। अल्लाह के ख़बर कान ही त खिज़र अलैहिस्सलाम काथे थो रहे? जवाब ॻाल्हायो, ख़बर कान ही। हलो, मूसा अल्लाह जो कलीम आहे, ख़ुदा सां कलाम करण वारो आहे। जेको ख़ुदा कलाम करे चवेस तो ऐं मुंहिंजा मूसा मुझे खिज़र सां वञी मिल। छाजे लाइ? कुझु सिखण जे लाइ, इल्म दुनिया सिखण जे लाइ। मूसा कलीमुल्लाह काॾे वियो जो? खिज़र अलैहिस्सलाम काॾे वियो चवे? लेकिन मुझे मक़सद जी ॻाल्हि हाणे थो कयां। मोकिलियो कंहिं, मोकिलियईं कंहिंखे कलीमुल्लाह खे, कंहिं ॾे मोकिलियईं पंहिंजे प्यारे पाने ॾे, कहते मोकिलियईं। मुझा दोस्त अज़ीज़, जेकॾहिं इत्तिफ़ाक़ वलीअ जे लफ़्ज़ ते नाहे खिज़र अलैहिस्सलाम ला, त पोइ खिज़र अलैहिस्सलाम ला इत्तिफ़ाक़ नबीअ जे लफ़्ज़ ते बि कोन्हे को। ॿिन्ही जॻह ते इख़्तिलाफ़ मौजूद आहे, लेकिन हिकिड़ी शइ क्लियर आहे त अल्लाह जो नेक सालिह केरु? अल्लाह जो नेक सालिह। पोइ रब हज़रत मूसा खे ईअं छो न चयो त फलाणी जगह ते वेठो थे? रब छा चयसि त ऐ मुंहिंजा मूसा, मच्छी मारे तैयार करे गॾु खण। और समझो छा कर? मता सुभाणे खे जवाब ॾियो कोई। अल्लाह फरमाए मुंहिंजा सुहिणा मूसा, मच्छी तैयार कर। मच्छी चेरी वठी करे उनके तैयार करे, उनजी भाॼी तैयार करे गॾु खणो। पोइ हिन दरिया जे किनारे सां हलंदो वञो। जंहिं भी जगह ते तवजह कजां, आख़िरी ॻाल्हि कयईं, जंहिं भी जगह ते इहा मुअल मच्छी, तरियल मच्छी, रधल मच्छी जेरी थी करे पाणीअ में पाणी वञणु शुरू करे, अॻियां मच्छी वञे, पोयां तूं वञजां। उन मच्छीअ वारे रस्ते जे पोयां बि दे त तोखे दुदनी इल्म सेखारण वारो खिज़र मां मिलाए छॾींदी। ख़ुदा जे कलीम खे मच्छीअ जे वसीले सां तो खिज़र मिलाए। ये मामूली ॻाल्हि कान्हे, क़ुरान जी ॻाल्हि। कंहिंजे वसीले सां ॻाल्हाए, कंहिंजे वसीले सां? ख़ुदा इल्म दुदनी पाण न पियो था करे सघे। जवाब ॾे।
खुदा की खबर मुझो महबूब इमामुल अंबिया आखिरी नबिया क़यामत में उन जे दीन की तबलीग उन जा गुलाम वली जे सूरत में कंदा छो न मां अल्लाह अगे ही वसीलो दुनिया के दसे छया छो त दुनिया वाला चवंदा वसीलो जायज़ कोन्हे को मुझे महबूब जा गुलाम उन के चवंदा असा त गुनाहगार आहियूं पर अल्लाह मूसा कलीमुल्लाह के खिज़र सां मिलण लाइ मच्छी जो वसीलो ॾेई मिलाए छॾियो मूसा कलीमुल्लाह के मिलाए मुझो रब रहियो आहे खिज़र सां वसीलो मच्छी जो हली रहियो आहे त पोइ ॻोठ कड़ियो संभड़ वारा जो असां के मदीने वारे यार सां मिलाइण लाइ रब वसीलो सजण साईं जो ॾेई छॾियो सिधी सी ॻाल्हि आहे शक जी गुंजाइश कोन्हे का जेकर अन्या तो के यकीन अचे त हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुध मथे चढ़ण जे लाइ वसीलो खपंदो आहे किरण जे लाइ वसीलो कोन खपंदो मथे चढ़ण जे लाइ जेतिरो घणो मथे बीहे जेकॾहिं 5 फुट मथे बीहे त हिकिड़ी कुर्सी बि खोड़ आहे पर जे 20 फुट मथे वञे तॾहिं ख़बर ॾाकण खपे या न खपे जवाब खपे पर जेकॾहिं 100 फुट मथे वञण थो चाहे त छा खपे लिफ्ट खपे पर जेकॾहिं 30,000 फुट मथे वञण चाहे त छा खपे जहाज हवाई खपे या न खपे पाण ई वेंदे भला जेकॾहिं किराइणो आहे तोखे पंहिंजे पाण खे पको करिणो आहे ओ 30,000 फुट त बिना वसीले जे किरण लाइ को वसीलो खपे जवाब गाला गाला जवाब दे क्लियर गाल तई दर्जात जे बुलंदी जे ला वसीले जी जरूरत होंदी आ दर्जात को टुकण जे ला वसीले जी जरूरत कोन होंदी आ जेके परवाज करणो होंदो आ ओ वसीलो तलाश कंदो आ जेके पंहिंजे पाण खे केराइणो होंदो आ ओ वसीले जो इनकार कंदो आ रब जी मेहरबानी जो अल्लाह तो असां के पंहिंजे वक्त जे कामिल वली महबूब मदीने वाले जे आशिक सादिक सजण साईं जी बैत नसीब कया तो मुबारक कहें बे अल्लाह जे वली जी मोजा दोस्त अजीज असा शान में कमो पेश सिखया ही न हो सबनी के अल्लाह सलामत रखे पर असा ये चवण ते भी मजबूर आयो असा हक सजण साईं चवंदा हो ओ तदहि त सुहणा लगदा हो असा हक सजण साईं चवंदा हो असा हक सजण साईं चवंदा हो असा हक सजण साईं चवंदा हो तदहि त सुहणा लगदा हो तदहि त सुहणा लगदा हो असा हक सजण साईं चवंदा हो असा हक सजण साईं चवंदो हो न तुंहिंजी मर्ज़ी आहे का बि ज़बरदस्त कान्हे असा हक सजण साईं चवंदा हो तदहि त सुहणा लगदा हो असा हक सजण साईं चवंदा हो महमद जहिजीअ में मस्ताना उन सोणे सजण जा आहियो दीवाना मोहब्बत जहिजीअ में मस्ताना उन सोणे सजण जा आहियो दीवाना पीर जे प्यार में थी परवाना पीर जे प्यार में थी परवाना नाज़ करे सन चंदा हो हक नाज़ करे सन चंदा हो अल्लाह नाज़ करे सन चंदा हो असा हक सजण साईं चवंदा हो असा हक सजण साईं चवंदा चवंदा हक सजण साईं चवंदा हो तदहि त सुहणा लगदा हो तदहि त सुहणा लगदा हो असा हक सजण साईं चवंदा हो सारी दुनिया का फैज़ आला सजण साईं जो जग वजियाला सारी दुनिया का फैज़ आला सजण साईं जो जग वजियाला जग वजियाला काल राज पर बनाए डालो काल जो राज पर बनाए डालो शेर वांगुर घुमदा हो असा शीहन वांगुर घुमदा हो असा शेर के दुनिया ते घुमदा हो असा हक सजण साईं चवंदा हो असा हक सजण साईं चवंदा हो तदहि त सुहणा लगदा हो असा हक सजण साईं चवंदा हो
अल्लाह करे एतिरो जज़्बो नमाज़ में ॾेखारे इंशाअल्लाह इहो जज़्बो इहो जोश इहो जुनून नमाज़ में भी हुजे नमाज़ में भी इश्क सां पढ़ो मोहब्बत सां पढ़ो ये अल्लाह को भी मां हिकु मिनट पढ़ा तो पढ़े उते अच जा ओ मुझा मदीने जा घोट जिते पढ़ जा छड़े उते अच जा ओ मुझा मदीने जा साईं जिते पहुंचा छड़े वेंदा मिट्टी जा मण विझी मुंह ते मिट्टी जा मण विझी मुंह ते खोटे खडड़ी लटे ओ मुझा मदीने जा घोट जिते पहुंचा छड़े वेंदा सफर सुय में समर घुर्जे मगर मूं वटि अमल कोन्हे सफर सुय में आका समर घुर्जे मगर मूं वटि अमल कोन्हे विझी मुंहिंजा इट सभु मूंखे विझी मुंहिंजा इट सभु मूंखे विछोड़े उते अच जा ओ मुझा मदीने जा घोट जिते पहुंचा छड़े वेंदा आखिरी शेर तसव्वुर करे मदीने पाक जो पीरी पात अथई सां गुनहगारन जी मता भूरल भुलाई आका पारत अथई सां किलन को छिड़न जी मता भूरल चो छो त मूंखे बस आसरा तुंहिंजो आका मूंखे बस आसरा तुंहिंजो मूंखे रुगो आसरा तुंहिंजो ॿिया सभई संगती छॾे वेंदा उते अच जा ओ मुझा मदीने जा घोट जिते पहुंचा छड़े वेंदा मिट्टी जा मण विझी मुंह ते मिट्टी जा मण विझी मुंह ते खोटे खडड़ी उते अच जा ओ मुझा मदीने जा साईं जिते पहुंचा छड़े वेंदा मियां जुल्फकार उर्फ पप्पू जे
सिलसिला बाबा इंशाअल्लाह ताला वरी जॾहिं न मौसम थधी थींदी सैर सुबुह चना कान्हे